पाकिस्तान गडियल कौम जे सेक्रेटरी जनरल के लिखत में भारतीय मुदाखलत जा सबूत नहीं छड़िया। भारतीय क़ौमी सलामती जे सलाहकार जो बयान कुलभूषण यादव की गिरफ्तारी भारतीय मुदाखलत जो सबूत है। मुदाखलत आलमी कानून की भनकड़ी है। भारत बिना जवाब पाकिस्तान ते इल्जाम मणंदो है। पाकिस्तान जो गडियल कौम जे इंसानी हकन बाबत कौंसिल में जवाब। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी टडाप करप्शन केस में आजो करण लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी। यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त हक़ानी जा बयान वॾी ॻाल्हि नाहिनि। मामले ते पार्लियामेंट में बहस ऐं अदालती कमीशन जी रिपोर्ट पधरी थियण घुर्जे। मथस इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। केस ख़त्म थियण घुर्जनि। पंजाब जी अवाम खे पनामा केस जे फ़ैसिले जो इंतज़ार आहे। सिंध समेत मुल्क में 19 सालन का पोइ आदमशुमारी के पहले मरहले जो ॿियो ॾींहुं कराची डिवीजन हैदराबाद और कोटकी ज़िलनि समेत ॿियनि इलाइक़नि में ॿिए ॾींहुं भी घरनि जी ॻणप कई पई वञे। सेमण तालुके जे यूनियन काउंसिल झांगारा में आदमशुमारी अमलो न पहुची सघियो। केतिराई ॻोठ घर शुमारी वारे अमल खां रहिजी वञण जो ख़दशो। लखी गुलाम शाह वेझो जवाबदार कारे इल्जाम हेठ पंहिंजी घरवारी खे क़त्ल करे छॾियो। लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो। जवाबदार फरार। कराची में नेपियर पुलिस की कार्रवाई बिन परॾेहिनि समेत 4 ॾोहारी गिरफ्तार। हथियार ऐं फुरकियल मोटरसाइकिल हथ। पंजाब के मुख्तलिफ इलाइक़नि में कॉम्बिंग ऑपरेशन 50 खां वधीक जवाबदार गिरफ्तार। 92 शकिन की बायोमेट्रिक जरिए तस्दीक कई वई। बरतानिया की मेज़बानी हेठ पाक अफगान छिकतान घटाइण बाबत इजलास बिना नतीजे खत्म थी वियो। गडियल पधिराई भी जारी न थी सघी। अमरीकी अदालत डोनाल्ड ट्रंप के सफ़री पाबंदी वाले नए हुक्मनामे के भी मुअत्तल करे छॾियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त अदालती फ़ैसिले से कमज़ोर अमरीका जो तस्वुर जुड़ंदो। बांग्लादेश के शहर चट्टगोंग में आपघाती धमाके के नतीजे में 2 ॼणा मारिजी विया। केतिराई माण्हू ज़ख्मी। पुलिस और सिक्योरिटी फोर्सेस इलाइक़े के कड़ो चाढ़े ऑपरेशन शुरू करे छॾियो।